फर्स्ट लेसन में असां यूट्यूब थंबनेल जो रेशियो सिखियो हो। अॼु सेकंड लेसन आहे, असां टेक्स्ट सिखंदासीं। हिन में टेक्स्ट कीअं ऐड कजे, हाउ टू ऐड टेक्स्ट इन थंबनेल। क्लिक टू एडिट, सो तव्हां एडिट ते क्लिक कयो। न्यू टेक्स्ट खे तव्हां डिलीट कयो एंड देन हुन खां पोइ तव्हां पंहिंजो टेक्स्ट लिखो। जीअं मां हिते लिखियो आहे मुंहिंजो टेक्स्ट सिंध EDITS सिंध एडिट्स। सो टेक्स्ट लिखण खां पोइ तव्हांखे हिते बटन मिलंदो ओके जो, तव्हां ओके बटन ते क्लिक कयो। क्लिक करण खां पोइ तव्हां वापसि बैक में ईंदा। बैक में अची करे हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो कलर जो। तव्हां हिन कलर जे ऑप्शन ते क्लिक करियो। हिते ॿिया बि केतिरा ई ऑप्शन आहिनि, बट असां पहिरियां कलर जे ऑप्शन ते क्लिक कंदासीं, पंहिंजे टेक्स्ट खे कलर ॾींदासीं। सो हिते डिफरेंट कलर्स आहिनि, मुख़्तलिफ़ क़िस्म जा कलर्स आहिनि। तव्हां को पंहिंजे टेक्स्ट खे कलर ॾेई सघो था। जीअं ॾिसो रेड आहे, वाइट, ब्लैक ऐं जेको तव्हांखे सूट करे। देन उन खां पोइ असां थोरो स्क्रोल कंदासीं। हिन साइड ते असांखे हिकु ऑप्शन मिलंदो AB ऐं हेठि हुन जो लिखंदो फॉन्ट। सो हिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा फॉन्ट्स आहिनि, तव्हां को बि फॉन्ट चूज़ कयो। ॾिसो ही असां ही फॉन्ट चूज़ कयो आहे, हीअ असांखे बहितरीनु लॻे थो। उन खां पोइ तव्हां थोरो स्क्रोल कंदा त तव्हांखे हिते हिकु ऑप्शन मिलंदो स्टाइल B। हे 3 टाइप जा स्टाइल आहिनि, हीअ ॾिसो असां यूज़ कयूं था पहिरियां B। हिन में थोरो टेक्स्ट असांजो ज़्यादा वॾो थियो आहे। हीअ ॾिसो हिन तरह जो टेक्स्ट तव्हां लिखी सघो था। सो उन खां पोइ हीअ आहे हेठां लकीर वारो टेक्स्ट आहे ऐं तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ सां को बि चूज़ कयो जेको तव्हांखे बहितर लॻे, तव्हांजे लाइ जेको बेस्ट हुजे। सो उन खां पोइ हिते ॿिया केतिरा ई ऑप्शन मौजूदु आहिनि। इहे ऑप्शन तव्हांखे मां सभु सेखारींदुसि। डेली न्यू लेसन में कुझु ऑप्शन सिखंदासीं ऐं मुकमल प्रोफेशनल थंबनेल ठाहिणु मुकमल सिखंदासीं। उन खां पोइ हिते तव्हांखे हिकु ऑप्शन मिली वेंदो साइज़ जो। तव्हां हिन साइज़ जे ऑप्शन ते क्लिक कंदा त ही तव्हां साइज़ ॾिसो, स्मॉल एंड वॾी साइज़, नंढी, जेका तव्हांखे बहितर लॻे उहा तव्हां साइज़ चूज़ करे सघो था। उन खां पोइ तव्हां थोरो स्क्रोल कंदा, हिते तव्हां ऑप्शन मिलंदो ओपासिटी। सो तव्हां हिन ओपासिटी ते क्लिक कयो। ही तव्हां पंहिंजे टेक्स्ट खे हिन तरह सां जिते बहितर लॻे तव्हांखे, जेतिरी हिन में रोशनी सही लॻे ओतिरी तव्हां हिन ते लॻाए सघो था। ईंदड़ लेसन जे लाइ लाइक ऐं सब्सक्राइब करियो। मिलूं था नेक्स्ट लेसन में। अल्लाह हाफ़िज़।